नाज़रीन अवामी न्यूज़ में खबरें सिलसिलो जारी है। वक्त सोभوديرو मां ख़बर ॾींदा आहियूं। सोभوديرو थाणे जे जमादार पांधी खान बरोھي गश्त दौरान मुड ڀرسان اياز पताफी खे गिरफ्तार करे 4 शराब जी बोतलूं हथ करे केस दाख़िल करे छॾियो। सोभوديرو थाणे जे SIP बहादुर लाड़ गश्त दौरान सोभوديرو मुड रोड जमाणी जे बाग वटा अमजद पताफी खे 1100 ग्राम चर्स समेत गिरफ्तार करे 9 C जो केस दाख़िल करे वरतो। जवाबदारनि खे जांच पुलिस ऑफिसर साहिब खान लाशारी सिविल जज सोभوديرو जी अदालत में पेश कयो। अदालत सगुर 1 ॾींहं जो रिमांड ॾेई छॾियो। SHO सोभوديرو दिल्ली जान मंगसी चयो त इलाइक़े में मनशात फिरोशन खे हरगिज़ बर्दाश्त न कंदुसि। मनशात सबब नौजवान नस्ल तबाह थींदो। हिन वधीक चयो त ॾींहुं राति गश्त कयो वेंदो। हमबिश पार्टियूं पिण लॻाए शहर दाख़िली रस्तनि ते चेकिंग पिण शुरू कई आहे। इलाइक़े में अमन अमान हर सूरत में बहाल करे समाज दुश्मन अनासरनि खे कानून जी गिरफ्त में आंदो वेंदो। मजीद खबरों और तफसीलात के लिए विजिट करें हमारी वेबसाइट www.awamiNewsHD.com।